बिरासटी मां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ राज़िकरेनू सोलंकी में 5 ॾियारा अॻु बेवा ज़ेबुल निसा सोलंकी जी में चोरी जो एसएसपी नौशरो फिरोज़ रॉयल खोसो नोटिस वरितो। एसएसपी जी सख़्त हिदायतुनि बाद बिरासटी पुलिस कार्रवाई कंदे चोरी थियल में बरामद करे बेवा औरत जे हवाले करे छॾी। 5 ॾींहं अॻु बेवा औरत ज़ेबुल निसा सोलंकी जे घर मां नामालूम चोर में काए चोरी करे विया हुआ जंहिं ते संदसि जो गुज़र सफ़र हो। अहिड़े वाक़े बाद औरत जो फोती मुड़स सोडल सोलंकी जे कबर ते रोई दां ॾियण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी हुई। उन मौके ते औरत जो चवण हो त मुड़स जे फोत थियण बाद घर में कमाइण वारो नाहे रहियो। 5 मासूम यतीमनि ॿारनि समेत संदसि गुज़र सफ़र हिन मेह ते हो जेका चोरी थी वई हुई। एसएसपी नौशरो फिरोज़ गरीब मिसकीन जी वार करे चोरी थियल में वापस कराई आहे जेको अमल सारा जोगो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।